अशराफ पी जो कम ना है न्याणी विहारे छदे जुल्मा न्याणी बालग बैठी आ हर महीने खून जो डो तुझे दफ्तर में लिख दे एकड़ो सूर दिनो पूरे छजी मरी वई हली हे रोज न्याणी के 9 सूर थो जे देखो न्याणी विहारी वेठो आ परनाए न तो जेदो तो मां के सा परनाया मुजो मट सानी कोने कोचे तो मुजी पन्नी में राजी विंदी न्याणी बे घर में विंदी मुजी पन्नी में राजी विंदी मुझी मिल्कियत में राजी विंदी के मिल्कियत जो ख्याल आ के पंजी बड़ाई आ तो मुंह जड़ो को मट सानी बियो कोने ओ मिठा इयो बि जुल्म आ न्याणी बालग बैठी आ हर महीने खून जो डो तुझे दफ्तर में लिख दे अशराफ पी जो कम ना है न्याणी विहारे छदे जे वट भी न्याणी बालगा परनायो मिठा दिसो पंजी बिरादरी में सुठी जाए सुठो रिश्तो मिले बिस्मिल्लाह पंजी बिरादरी जो पेरी हक आ पर जे कने बिरादरी में ना है तो महरब मुसलमान गबोल मुसलमान जे बिचे वाला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये हड़ई मुसलमान पाण में भायर जो हड़ई मुसलमान पाण में मलाणो आ या मुहाणो आ खासकेली आया खोसोआ जे भी कलमो पढ़ियो हड़ई मुसलमान पाण में भायर आयूं को दीनदार घराणो दिसी न्याणी परनायो पुट परनायो दीन दिसी रिश्तो कयो दीन दिसी न्याणी विहारियो न वरी बियो मर्ज आहे न्याणियुन खे पैसन ते खपाइण जो तव्हां वटि हिते आयल न आहे पैसन ते विकणण याद रखो जेको न्याणी के पैसन ते खपाए थो न क़यामत जे ॾियारे अल्लाह फरमाए थो मां इन सां जंग कंदुसि जंहिंसां अल्लाह जंग करे वो ज़लील थी वेंदो वो मिठा पूरे महशर जे मैदान में इन माण्हू खे ज़लील कयो वेंदो दुनिया वारो हे अथव जेको न्याणियुनि खे पैसनि ते विकिणंदो हुयो अॼु का थोरी ॻाल्हि थींदी आहे न जॾींदा छोकिरे खे जॾीं आवाम में कंहिं नाल ॻाल्हि न करी मथां दुश्मन को ख़बर पवे बाबा कंहिंसां ॻाल्हि न कजो मुंहिंजी हे ॻाल्हि भरम रखजो पर्दो रखजो लिकाईंदो ही त कंहिंखे ख़बर न पवे पर महशर जे मैदान में अरबे खरबे इंसान मैदान में बीठल हूंदा उते जेको ज़लील थिए ऐं अल्लाह जंहिंसां जंग करे ॿुधाए त इन खां वधीक ॿी का ज़िल्लत थींदी मुसलमानो न्याणियूं न विकणो न्याणियुनि खे इज्जत